नासिंग होसपुर में एसटीपी कारकुनन भांज हितरादू कोर्ट खिलाफ एहतजाज कयो। तफसीली समता अब्दुल समी बिजारानी की हिन रिपोर्ट में। नाज़रीन, ज़िले कश्मीर में ज़रई भाण जी हथरादू कोर्ट खिलाफ अज होसपुर प्रेस क्लब अॻियां सिंध तरक़ी पसंद पार्टी के उहदेदारनि मेंबरनि सवें कारकुनन अज सख्त एहतजाज किया है ज़िले हुकूमत खिलाफ। असीं उन्हनि खां पुछंदासीं त जेके सिंध तरक़ी पसंद पार्टी जा जेके उहदेदार आहिनि उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। यूरिया जी खोट भाण जी असां वटि खोट आहे उहा हथरादू आहे। वॾेरनि कामोरनि गॾिजी करे पैसा डबल रखी करे भाण विकिरो कयो वञे थो पियो। जा बंगला भरिया पिया आहिनि वॾेरनि वटि ऐं जेके फैक्ट्रियूं आहिनि असां वटि जेके असां वटि भांडा आहिनि उहे भरियल आहिनि, पर हथरादू खोट करे उनखे ब्लैक ते विकिरो कयो वञे थो पियो। इन हक़ीक़ी जेके डीलर आहिनि उनखे यूरिया नथो मिले, उहे पाण ब्लैक ते वठनि था। ज़ाहिर ॻाल्हि आहे उहे ब्लैक ते ई विकिणंदा। भाण आहे हथरादू खोट करे उन्हनि खे ब्लैक ते विकिरो कयो वञे थो। 1700 वारो बोरो 3200 में उन्हनि खे ॾिनो वञे थो। हे हेॾो वॾो ज़ुल्म, तारीख़ी ज़ुल्म आहे। दुनिया जे कंहिं बि मुल्क में आबादगार ज़राअत खे हथी वठराई वेंदी आहे ऐं उन्हनि खे रिलीफ ॾिनो वेंदो। असांखे हिवायत धरती आहे जंहिंमें रिलीफ बदिरां उन्हनि खे ॿिन्ही हथनि सां लुटियो वञे थो त आबादगारनि सां ज़ुल्म ख़त्म करे उन्हनि खे बिज भाण सही सरकारी रेट में मुयसर कयो वञे, न त ही एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। असां सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं इहो जेको मिसकिननि जो हारनि जो जेको इहो एहतजाज आहे या इहे रड़ियूं आहिनि इहे ॿुधियूं वञनि, न त ॿिए सूरत में असां एहतजाज जो दायरो वधाए वेंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुल समी बिजारानी, दाती टीवी न्यूज़ होसपुर।